छा स्नैक वीडियो तऊं अर्निंग थींदी आहे या सिर्फ़ु ईअं सिर्फ़ु ॾेखारी आहे स्नैक वीडियो ते अर्निंग बाक़ी फेक आहे। जेकॾहिं तव्हांजे दिमाग़ में इहे सवाल अचनि था त हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हां बिल्कुलु मञींदव स्नैक वीडियो खे त हिन मां अर्निंग थींदी आहे। अॼु ही वीडियो मां तव्हांजे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे लाइ अपलोड कयो आहे त तव्हां सम्झो त स्नैक वीडियो पैसा ॾींदो आहे ऐं जैज़ कैश इज़ी पैसा में बिल्कुलु आसान जेके आहिनि अकाउंट उन्हनि में बि ॾींदो आहे। जेकॾहिं तव्हां बि स्नैक वीडियो मां कमाइणु चाहियो था त अकाउंट हींअर जो हींअर खोलियो ऐं पंहिंजी महिनत कयो इन ते ऐं तव्हां कमायो। ठीकु आहे त ही तव्हांखे 50 खां वठी तव्हांजो सिर्फ़ु 50 थींदो त तव्हां उनखे बि पंहिंजो विड्रॉ कराए सघो था जैज़ कैश इज़ी पैसा में। त हिते त असांजा 533 रुपया आहिनि। 533 रुपया ई असां विड्रॉ कोन कंदासीं, हिन मां असां सिर्फ़ु कंदासीं 500 रुपया। 500 रुपया तव्हांखे विड्रॉ करे था हिन वीडियो में ॾेखारियूं। ही स्क्रीन शॉट आहे, तव्हां तो सम्झो त जेतिरनि खे तव्हां पंहिंजे रिफल कोड ते तव्हां घुराईंदव उन ते इनवाइट करे ऐं उनजो अकाउंट ठाहींदव त उन्हनि जो तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। डेली रिवार्ड बि आहे हिन में, डेली रिवार्ड बि तव्हांखे हिन मां मिलंदो आहे। ठीकु आहे त हलूं था पंहिंजे वीडियो ॾांहुं ऐं तव्हांखे ॾिसूं था त विड्रॉ कीअं कबी आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो स्नैक वीडियो खे असां सिलेक्ट कंदासीं हिन मां। हीउ ॾिसो स्नैक वीडियो आहे, असां हिन खे क्लिक कंदासीं, हिन खे ओपन कंदासीं असां हिन वक़्तु। हाणे ॾिसो हिते ही कॉइन जो निशान जेको अचे थो, असांखे हिते सिर्फ़ु विड्रॉ करणी आहे। तव्हांखे अकाउंट जेकॾहिं ठाहिणो आहे त तव्हां उहो ॿियो को वीडियो ॾिसी सघो था, छो जो मुंहिंजे चैनल ते अकाउंट कीअं ठाहिजे इहो वीडियो न आहे। हिते मां तव्हांखे सिर्फ़ु विड्रॉ थो ॾेखारियां त कीअं कबा आहिनि पैसा विड्रॉ स्नैक वीडियो तां। हीउ ॾिसो तव्हां मथे 533 रुपया आहिनि न, त असां हिन मां 500 कंदासीं विड्रॉ। हाणे हिन कोड तां जेकॾहिं हीअ असांजो कोड आहे रिफरल कोड जंहिंखे चइजे थो, जेकॾहिं तव्हां ही कोड खणो था त तव्हांखे एट ए टाइम तव्हांखे मिलंदो 240 रुपया तव्हांखे एट ए टाइम मिलंदा। तव्हांखे बि फ़ाइदो आहे ऐं हिन मां मूंखे बि फ़ाइदो आहे। ठीकु आहे, ॿिन्ही खे। ऐं जेकॾहिं तव्हां प्ले स्टोर तां ईअं ई वञी डाउनलोड कंदव न तव्हांखे पैसा मिलंदा हुन जा, न वरी मूंखे को तव्हां खां फ़ाइदो मिलंदो। जेकॾहिं हिन वीडियो खे ॾिसी ऐं इहो रिफरल कोड तव्हां यूज़ कंदव त तव्हांखे बि फ़ाइदो आहे, असांखे बि फ़ाइदो आहे। ठीकु आहे, हाणे हीउ ॾिसो पैसनि जे हेठों विड्रॉ जो ऑप्शन आहे, हिन ते क्लिक कंदासीं असां। जीअं ई हिन ते क्लिक कंदासीं त कुझु अहिड़ो इंटरफेस तव्हां ॾे बि शो थींदो। हाणे ॾिसो 50, 200, 500 ऐं 1200 लिखिया पिया आहिनि त असांजा 500 आहिनि। ठीकु आहे, जेके मथे आहिनि उहे न निकिरी सघंदा, इन जे करे असांखे हितां 500 कढणा आहिनि। जीअं तव्हां 500 ते क्लिक कयो त उन खां पोइ हेठि विड्रॉ जेको लिखियलु आहे वरी इन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसो तव्हां बैंक जैज़ कैश इज़ी पैसा, बिल्कुलु आसान मेथड जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं शो थियनि था।
जैज़ कैश ऐं हेठां ईज़ी पैसा। ही 3 ऑप्शन तव्हां ॾे शो थियनि था। मां हिन मां जैज़ कैश सिलेक्ट कंदुसि छो जो मुंहिंजो जैज़ कैश जो अकाउंट ठहियलु आहे। इन खां पोइ तव्हांखे येस करिणो आहे। हाणे हिते ॾिसो तव्हां नालो ईंदो तव्हांजो जेको हुन जैज़ कैश अकाउंट ते हूंदो, उन खां पोइ उहो नंबर बि ईंदो, ठीकु आहे। उन खां पोइ अमाउंट ईंदी। त तव्हां वटि इहा बि सवलाई आहे त तव्हांजो नालो बि लिखिजी ईंदो। तव्हां हाणे वरी हिते कैश आउट कंदव। जीअं ई तव्हां कैश आउट कयो, हीउ ॾिसो तव्हां मैसेज ईंदो। हिन मैसेज में ॿुधाइनि था त तव्हांखे हीअ पैसा मिलंदा तव्हांजे अकाउंट में जैज़ कैश में 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे हीअ पैसा जैज़ कैश अकाउंट में मिलंदा। 3 ॾींहं तव्हांखे लॻी सघनि था, 2 ॾींहं बि लॻी सघंदा आहिनि, 3 बि लॻी सघंदा आहिनि, 1 बि लॻी सघंदो आहे। लिखियलु सिर्फ़ु हिते ईअं आहे त 3 ॾींहंनि में तव्हांखे हीअ पैसा रिसीव थी वेंदा। ॾिसो असांजा 500 हितां कटिजी विया आहिनि, बाक़ी जेके 33 आहिनि बक़ाया उहे असांखे हिते शो थियनि था। हाणे हिते ॾिसो तव्हां कुझु डिटेल में हीअ ॾिसो प्रोसेसिंग थी वई आहे। पंहिंजो असांजा जेके अॼु 500 असां विड्रॉ कया आहिनि उन्हनि जी प्रोसेसिंग हले थी पई। हेठि बि ॾिसो असांजे सभु जेके आहिनि से विड्रॉ कया आहिनि। तव्हांखे इहो बि प्रूफ नज़र ईंदो त असां हिन मां केतिरा पैसा कमाया आहिनि। हेठि ॾिसो त असां इहे पैसा हिन मां कमाए चुका आहियूं। हेठि जेके बि तव्हांखे नज़र अचनि था। उमेदु आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां बि अकाउंट खोले तव्हां बि स्नैक वीडियो तां कमाए सघो था। अॼु जो वीडियो इसी ताईं। इंशाल्लाह वरी कंहिं नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।